छा पई सोचे? छा पई सोचे? कुछ भी ना। तो अना तो कंफ्यूज रही? ना ना, तो मुझे सब कंफ्यूजन्स दूर करे छॾियूं आहिनि। हाणे मां ॼाणा थी त मां छा थी चाहियां। छा थी चाहीं तूं? इहो ॿुधाइणु ज़रूरी आहे छा? हाँ बिल्कुल। एक्चुअली वसीम, मां कूड़ ॻाल्हायो। मां अञा बि कंफ्यूज आहियां। अच्छा। अस्सलाम वालेकुम। तू मुझे घर में छा पियो करे? पापा तू चुप कर। तुझे अखियुनि ते त हिन जी मोहब्बत जी कूड़ी पट्टी बंधल है। यो तव्हां छा पिया चओ? तू एक पीअ जे गैरत खे ललकारियो आहे। मां तो ते एतमाद कयो, भरोसो कयो, पर तू मुझे एतमाद ऐं भरोसे के टोड़ियो आहे। दिल त चए थी तोखे गोली हणी तुझी लाश के गटर में उछलाए छॾा। छा थी वियो आहे पापा तव्हांखे? तव्हां होश में त आहियो? तू चुप कर। होश में त तू ना आई जो हिन माल ताईं हिन धोखेबाज़ के तू सुञातो ना आहे। ही तुझी वॾी भेण जो थियण वारो मुड़ुस आहे। हिन हुन के भी धोखो ॾिनो ऐं हींअर तोखे भी धोखो पियो ॾे। तू हींअर जो हींअर मुंहिंजे घर मां निकिरी वञ, न त सुठो न थींदई। ठीक है, हलियो तो वञा। वसीम डोंट गो प्लीज। पापा ये तव्हां छा कयो? मां जेको भी कयो आहे ठीक कयो आहे। हिन जो असल चेहरो त हाणे ज़ाहिर थियो आहे। पापा तव्हां वसीम जे बारे में गलत पिया सोचो। छा सही है छा गलत है तू मूंखे न समझाए। वक्त अचण ते जो असल चेहरो तो ते भी ज़ाहिर थी वेंदो। ड्रामा सीरियल फासला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।